अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदा। दोस्तों मां आहियां इमामदीन महर, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो इमामदीन ऑफिशियल। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हालार ख़ान जे बारे में। हालार ख़ान ते इल्ज़ाम लॻो हो त कलसूम सां तस्वीरूं निकितियूं। उन जे बारे में हालार ख़ान खे सबूत मिली चुका आहिनि, जेको रबन खां उन अॻु में पुछा कई हुई त तव्हां इहे तस्वीरूं किथां ॾियूं, ऐं रबन ॻाल्हि खे नटाए वियो असांखे माल जे वठण तां इहे मिलियूं आहिनि। बिल्कुलु दोस्त ईअं कोन हो, रबन वारनि खे तस्वीरूं इहे मिलियूं मोबाइल में जीअं त अॼु उहो नंबर हालार खे मिली चुको आहे, ऐं उहो नंबर ट्रेस करायो अथसि त उहो हिते पंहिंजे ॻोठाणे जो निकितो अथसि। हाणे ॾिसंदासीं वधीक त छा थो थिए ऐं कीअं थो थिए। जे तव्हांखे वीडियो सुठो लॻो हुजे मुंहिंजे वीडियो खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं घंटी वारे बटण ते क्लिक कंदा त जीअं हर वीडियो तव्हां वटि पहुचे। महिरबानी दोस्तों, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।